मिटन जिया से जहयाती। ये शशि तू मोटी आई है? हाँ बाबा, मां तव्हांखे दुख नथी ॾेई सघां। हाशिम ख़ैर त आहे न? ससी ते हितां मोकिलाए वई पर उन्हनि पेरनि ते वापस मोटी आई। हाँ राणी, ख़ैर आ। दरअसल ॻाल्हि इहा आहे त असां हितां जीअं वियासीं यो तो ॾाढो सुठो कयो जो ससीअ खे वापसि वठी आया। अदा वॾा, हाणे मां बि ॾिसां थो त ससीअ जी मर्ज़ीअ खां सवाइ बहादुर हुनखे कीअं थो हितां वठी वञे। ससी, हाणे तूं पंहिंजनि में आई, तूं जीअं चाहींदीअ न ईअं ई थींदो। राणी, ससी थकिजी पई हूंदी, हिनखे वठी कमरे में आराम कराए वठी वञीस। हल ससी, अंदर हल। अदा वॾा, मां हलाईंदो ताक़त। देखा ॻाल्हि त ॿुधाए, तोखे मूंसां केतिरो प्यार आहे, पर ॻाल्हि सची सची कजांइ। बेबी, मूंखे तोसां एतिरो प्यार आहे जेतिरो साइंसदान जो कुर्सीअ सां, कामोरन जो करप्शन सां, ऑफिसर जो रुश्वत सां, ऐं शुगर जे मरीज़ खे मिठाईअ सां। बेगा, जे तू एतिरो मूंसां सचो प्यार करीं थो न त इन मेह बसरा खे तलाक ॾे। अजायो खारो माननि जो खाई थी वञे भागी। बेबी, इहो कम भाड़नि जो आहे, मां इहो कम न कंदुसि, मां मुड़ुस माण्हू आहियां। हाँ बेगा, जे इहा ॻाल्हि आहे त मूंखे बि तोसां एतिरो प्यार आहे जेतिरो हारीअ जो बनीअ सां। मूंखे तोसां एतिरो प्यार आहे जेतिरो हारीअ जो झाड़ सां, पाणीअ जो बाहि सां ऐं कमदार जो हारीअ सां। इहा त बेबी नफ़रत थी। तूं सही माण्हू न आहीं, मां वञा थो। वञ वापस न अचिजांइ, न त टंगू खपे अटे वारनि खे ॾींदी मैं। अस्सलाम वालेकुम हाजी शरीफ। वालेकुम अस्सलाम कबूतर। सलामड़ो थियो हाजी शरीफ, हाणे कलामड़ो थिए। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, मुंहिंजो वात पॼो पियो आ। सच पुछी न कबूतर, तुंहिंजनि कलामनि त असुल पूरी सिंध में बाहिताल ॿारे छॾियो आहे। दिल थी चवे त तुंहिंजा के 10-15 एल्बम हलराए छॾिया मार्केट में। बाबो मरिया त ॻाईंदो त वणनि मां पखी उॾामी वेंदा हा। असां खानदानी ॻाइण आहियूं, खानदानी फनकार। आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर गुट को। कबूतर फ़कीर, ममण त मची वियो आहे, बाक़ी हिकिड़ो कम करे ॾे जो इहो हाशिम ऐं बहादुर पाण में विढ़नि ऐं मरनि। चरिया, जेकॾहिं बहादुर मरी वियो न त पोइ मुंहिंजूं ही 10 आङरियूं कीअं में आहिनि। ईअं सम्झ त तुंहिंजूं बि 10 आङरियूं कीअं में आहिनि, तोखे पैसनि में तोड़ींदुसि, पैसनि में। हाजी शरीफ के गरम हुजे त पोइ कबूतर, माई बसरा नज़र कान थी अचे, काॾे वई आहे? सोचुम पे त माई बसरा जो वाद मिठो कराइजे। अती वया मुरीद ई खादिमन खां ॾन वठण, ऐं मानी खे बि एॾो बरो ॾींदी ॼण जेल मां छुटी आई आहे। कन खोले ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, इहो हुल हुलाए
त रेस कांबू खान कच्चे मो वॾा छह फिरीला थाड़ियल घुराया अथई बहादुर खे मारण जे लाइ। इहो हुल हलाए ऐं पोइ ॾिसजांइ त कीअं थो रंधिणे में रोलो पए। शरीफ हाणे तूं छुटल आहीं, अहिड़ो थो ॻोड़ो खंभाणी में विझां जो नंढे ॿार जे वात में बि इहा ॻाल्हि हूंदी। तूं रुगो ख़र्चड़ी करा, खीसो खोल गुटको खोड़ ख़र्ची। वाह वाह, वो कलामड़ो ॿुधंदे छा? कलामड़ो बि ॿुध, पैसा ॾींदो आहीं त राग ॿुध, कसम सही पंहिंजी पुफी जो कलाम ॿुध। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पॼियो पियो आहे। अॼु आवाज़ सुरीलो आहे न? सुरीलो सुणी आहे त पोइ मूंखे ॾाढी दुख जी ख़बर ॿुधाई आहे। ससुई खे अॻे पोइ पंहिंजो मुड़ुसु कमु ईंदो, ससुई खे बहादुर न वञणु खपे। पर ससुई ॾाढे खौफ़ में वतल आहे। हूअ सम्झे थी त बहादुर मूंखे मारे छॾींदो। ईअं बि थींदो आहे छा भला? जेकॾहिं बहादुर ससुई सां प्यार करे थो त हू ससुई खे कॾहिं बि कोन मारींदो। हाशिम वारा ग़लति करे रहिया आहिनि, पंहिंजी न्याणी जो घर फिटाए रहिया आहिनि। मां हाशिम खे ऐं ससुई खे सम्झाईंदुसि। न फारूक, अधु हाशिम ॾाढो गैरती माण्हू आहे। हू तोखे ससुईअ जे वेझो बि न अचण ॾींदो, छो त तूं हुननि लाइ धारियो आहीं। पर ससुई खे त मां पंहिंजी भेण थो सम्झां ऐं मां चाहियां थो त अधी ससुई ख़ुशि रहे। मां चाचा सूमर सां गॾिजी पहिरियों हाशिम खे सम्झाईंदुसि। न फारूक, तूं पराए मसलनि में टंग न अड़ाए। अधु हाशिम वारा तमामु ॾिंगा माण्हू आहिनि। सुणी, इहा ख़राब ॻाल्हि आहे। अगरि को ग़लति करे रहियो आहे त उनखे रोकजे। मां हिकु दफ़ो हिन मामले ते हाशिम सां ज़रूर ॻाल्हाईंदुसि। नथो मुणी त तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी मां नथी सम्झां त अधु हाशिम तुंहिंजी ॻाल्हि सम्झंदो। ठीकु आहे, मां मौक़े मां हल ॾिसी पोइ हाशिम सां ॻाल्हाईंदुसि। निभागा ही वठ 100 रुपया, वनी 50 जो अटो ऐं बिह जी दाल वठी आ, बाक़ी 30 रुपया गरीबां खणी छॾ त याद कंदे। बेबी तू सही माण्हू नहीं, 30 रुपये लालच ॾेई मूंखे मोते मुंह में थी मोकली। खण पया पैसा मां तोखे दुकान ते थी मोकलियां, अटो ऐं दाल आणी दे त खाईंदासे, न त बुख ते वेठा हूंदासे। मां बुख ते वेठो हूंदुसि, भई ॿाहिर कोन वेंदो साईं। बेबी ॿाहिर छो कोन वेंदे? बेबी बसरा अचे न, उनखे मोकिलजांइ ॿाहिर। मां कोन वेंदुसि, मरे त बसरा मरे न, मां छो मरां? हाणे बेगा तोखे केर मारींदो? तोखे त रोलू कुत्ता बि ॾिसी कंधो हेठि करे वेंदो आ। त हिन बुक दाम खे चक वणंदमि त ॿिया कुत्ता ताना ॾींदा। ओ मुंहिंजी बेबड़ी, इहा ॻाल्हि नाहे, शायदि तोखे ख़बर नाहे। हाशिम ऐं बहादुर विड़ी पिया आहिनि। हाणे ॻोठ में गोलियूं हलंदियूं, वटड़ू मरंदा। मां सीधो वठण कोन वेंदुसि बेबी। ठीकु आ, पोइ वञी मां थी सौदो वठी जा, पर रद पचा तूं कंदे, न त टंगू भञी छॾींदी मैं। ठीकु आ, मूंखे क़बूल आ। वञ, इहा उहे मरंदी ई कोन। माण्हू जो कद मथी आ, इहा हेतिड़ी गोली कुसी वञी करे भित में लॻंदी, कोन मरंदी। मूंखे बि मोकिले वरी मोते मुंह। रेस नबू कमदार अॼुकल्ह ज़ाहिर कोन थो थिए, अचे कोन थो, किथे ॿाहिरि वियल आहे। घणा ॾींहं थिया वाकई कोन आयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी हयाती ते यादि हिमल तोखे कयो आहे। हे यादि कंदो, हिन यादि कयो तो 100 रुपए ला। ॿियो नओं यादि करे ही मूंखे। पर मां ॿुध, अॼु मुंहिंजे पुट लाइ टिंगड़ लही वई। दिलि थी चए त अॼु लेकिन टंग ते बि नचां, पर आहियां पोड़ो मुड़ुसु, फर्शा थोरो लसो, पर बबो बि ईअं तमामु। अञा त वेठो ॾिसजांइ नबू कमदार, कीअं थो गंद थिए। दादा हाशिम ऐं बाद जर हिकड़े सुर खणंदा न, नी तो मिठे ते गिलाईंदो माए। जॾहिं विच में काबू खान ईंदो, वॾो गंद कंदो। जॾहिं रेस काबू खान बहादुर जो पासो वठंदो त हाशिम कावड़जी वेंदुसि। जॾहिं हाशिम जो पासो वठंदो त बहादुर कावड़जी वेंदुसि। कमदार नबू, रुगो तू इहा दुआ कर, ये टई हिक ॿिए जी पगुन में हथ विझनि त पोइ ही बंगुल खान केतिरो गंद करे।
राजा तव्हां कुझु बि न कयो, कुझु बि न। चुचड़ी आऊं वारींदुसि ऐं पोइ पकड़ पाणे थींदा। पोइ उतां हुई ॾिसिजो त आड़ा में कीअं था भॼनि, कीअं था नचनि, कीअं था सड़नि, उहो मज़ो पोइ ॾिसिजो। हाशिम बहादुर जो काबू खान पाण में बेड़ी मरंदा मरंदा मरंदा, तव्हां रुॻई ॾिसिजो। ईअं कमदार नबू, इन जे करे त कमदार नबू तूं रेस बंकुल खान खे वणंदो हुई। मां त चवां थो कहिड़े बि तरीक़े सां इन्हनि खे पाण में विढ़ा, विढ़ी पाण में ढंगा थियनि, धुप थी वञनि, त का असांजी बि दिलि ठरे। कर तूं बि गंद। वाह भले विढ़ंदा, ॾाढो विढ़ंदा, अहिड़ो विढ़ंदा दुनिया दंग रहिजी वेंदी। हूअं बि छेड़ा त रनुनि ताईं थींदा आहिनि न। कमदार न बि न, हली गंद कर, इहो मज़ो बि वेठे ॾिसंदासीं। अरे रोशो, जान सुठी खणी आ ऐं हुन सां गॾु बिस्कुट बि खणी आ, त नबन खे खाराया। हाज़ुर रेस दूध पती खणी ॾियो जा। ससी खे रोकण वारो हाणे त ससी तुंहिंजी आहे न बा, उन्हनि संग ॾिनो, जान छुटी न, पोइ हाणे वरी कहिड़ी दवाऊं शुरू कयूं अथनि हाशिम वारनि। हाशिम मुंहिंजी बेइज़ती कई आहे, मां ससुई खे त विसारे सघां थो, पर पंहिंजी बेइज़ती न। बाबा, मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो हो त इहा ससुई असांजे खानदान में शामिल थियण जहिड़ी न आहे, पर तो मुंहिंजी हिकु बि कान ॿुधी। तॾहिं त मां तोखे चवां पियो त शादी न कर बाबा, इन खानदान में शादी न कर, न भाॻान। न मामा, ससुई अहिड़ी न आहे, ससुई त सोना सोन, पर हाशिम वारनि मुंहिंजा कन भरिया तॾहिं हू नथी अचे पई। बाबा, तूं अञा नंढड़ो ॿार आहीं, बहादुर सां जो अखियूं ॾाढियूं उस में कोन थियूं आहिनि, तूं अञा औरत खे समझी कोन सघियो आहीं। जेकॾहिं तोसां सची हुजे हा त हली अचे हा न, पोइ त छो वेठी आहे माइटनि वटि। बाबा, तूं इन हाशिम खे कोन थो सुञाणी, इहो वॾो वॾो मैसूणो अथई, इहो तोखे ससी कॾहिं बि कोन ॾींदो, तूं भली केॾा बि खणी ज़ोर लॻाए। छो कोन ॾींदो? ससुई मुंहिंजी आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी, पोइ हू मूंखे छो कोन ॾींदा? ऐं मूंखे ससुई हासिल करण लाइ केर बि रोके नथो सघे। मां उन ॾींहुं हाशिम जो लिहाज़ करे वियुसि, न त धक ई हिक हणा सां उबासी बि न ॾिया। मूं मामे जी बि ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, हाशिम तोखे इज़त सां ससी कोन ॾींदी। हथियार खणणा पवंदा, हथियार, सिधियूं गोलियूं हणी ससी खे खणी अचणो पवंदो। जेकॾहिं तूं उन्हनि सां रिआयत थो करी त तूं हिते घर वेही रहिजांइ, मां पाण ई तो उन्हनि खे पूरो करे ससी धी खे खणी अचां। न मामा न, तूं अकेलो न, पर मां बि तोसां गॾु हलंदुसि। त पोइ देर न कर बहादुर बचा, हल त हलूं। तकड़ कम शैतान जो आहे मामा, मौक़ियो ऐं महल ॾिसी पोइ हलंदासीं। न सर, इन आच में बहादुर खे तो ॾिसां न, मुंहिंजे पुट ते टिंड थी चढ़नि। ऐं ॾिसंदा त न बुकमदार हालत कहिड़ी थो करे न छा थो करे ॾेखारे न। बाबा, तॾहिं त चवंदो आहियां, जंहिं सर जी चाल चङनि भले जूं वायु बताल, ऐं बहादुर आछ में ते त मुंहिंजी असुल अखि ई न आहे ॿुधंदी। हाणे वेही उन्हनि जो मज़ो ॾिसजांइ त उन्हनि सां छा थो कयां। जन सर पुट, मज़ो तॾहिं अचे असांजा दुश्मन पाण में फिरी मरनि। चाचा, हुकम कर क्यों दुश्मन के टांडा,
इन्हीं हाशिमार के करीब पूरो पुलिस के वो पांडी जा वाले तुर जानवा न तक न कभी को वच वठी को कजो यो कम अब सही है जुखा वठी बहादुर वारन सा जंग जी शुरुआत हा जुखा वठी हाले तो वही मसोरिस हैरन सा अक्षर मा खेड़ो तो कया जने सर एडी चाल विड़ दुश्मन जो वायु बताल कर वायु खबर पजे ने तो छातियो आ जीत उन जिन असानी ते तरे वनी मुझे पुत लाटिन लादियो बाबा साई एरो तो के कम करे रखाइनम नाक भी मरे ऐ लठ भी बचे दुश्मनन के ट्रिक करे मारी तुम और न जी बनन वनन ते कब्जो करे बेही रहदा से ऐ बेपुट सजी जिंदगी आराम सा जियदा से खाईदा से ऐ पियदा से ऐ तने त चवदो हनमा तो के चने सर जी चाल जंगन भलन जो वायु बताल हां कई न मुसनारी गाल आखिरकार पुट गंजोई लबू कमदार हां तू हल कर तान तुर जाने वठी है ना अला पैसा वठी न का कांदे रे का चुदा ठीक है बाबा भले तू पैसा वठी अचो वाला तो कर पची जाए जल्दी ससी ससी मां तो ये थी चाया तो तू हिन घर में मुसा सजी उम्र कढो जो पर औरत जो असली घर उन जो मुर्स जो घर होंदो आहे तू तू आखिर अदा बहादुर का कितना डी अलग रही सकंदी है चाची छा तू मुंह मां बेजार थी आई न ससी न तू तो हिन घर जी दादली थी आई मां भला तो मां बेजार छो थी दसे ये सब कुछ तू मुझे दिल रखने ला चाहिए रही आई ना चाची मां सब समझा थी पर उन्हें लधिए के भाईर भी बर्दाश्त ना कंदा तू तो चाची आई तू की बर्दाश्त करनी ससी खुदा तो जाने ये ना है तू ये न सोच तुझे चढ़ साथ मुखे ॾाढे कुछ थी आए जेकरे तू सच्ची दिल से ये चई रही आई त पोइ मुझो फैसलो भी बुधी छॾ माने बहादुर ना कदे भी न विंदस चाची मां इन शक्की मिजाज सा सजी जिंदगी नथी गुजारे सका ससी ससी मुते एतबार कर मां तुझे भले जे लाइ सब कुछ करे रही है तुखे खबर ना है दादा बहादुर सा कितो प्यार कंदो आहे जेकॾहिं बहादुर मुसा प्यार करे हां त मुझे वडन जो अदब करे हां बहादुर केर थींदो आ चाचा हाशिम सा भेण वारो चाची एडी शक्की मिजाज मुर्स जे हथा पंहिंजा माइट कोन माराईंदस ससी मुझो अखियो था थियूं जेकॾहिं हिन घर में मुसा तो सजी उम्र रही तोखे तोखे छल कोसो वाह न लगे अस्सलाम वालेकुम हाशिम खान वालेकुम सलाम दे हाल किए चण थियो अदा हाशिम एक तो मैं बेरोजगार आया एतरी तालीम हासिल कई थम पर तोखे तो खबर आ इन समाज में गरीब के नौकरी कान थी मिले इन करे अवां वट आयो अरे गाल बुध नौकरी दींदी आ सरकार मां केड़ो काम हो रहा जो तोखे नौकरी दींदुस हाशिम हमारे इस काबू खाना के चो उन जी बड़ी हलंदी पड़ी है अला कनो नौकरी मिली हुई ठीक आ मारे इस काबू खाने के चवंदस ऐं मुखे उम्मीद आ त रेस मुंजी गाल के मान दींदो हाशिम भा एक ई गाल करनी है तवा से बी वरी केड़ी गाल आ मां मां की सलाह तो ले नाराज न थी जो हा हा जाओ मां चाहे तो त
ससुई के अवां बहादुर जे हवाले कर आखिर अवां ससुई के केस ताईं रहाईंदो। अड़े गाल बुध तू केर थींदो ही असांजे मसलन में टंगा हणाइण वारो। ही असांजे घर जो मसलो आ, इने में असां कंहिंजी बि कोन ॿुधंदासीं। खबरदार जो आईंदा असांजे घर जे मामलनि में टंग हणाई थई। पर इहो ग़लत आहे हाशिम। अवां पंहिंजे अना जे ख़ातिर हिक न्याणी जी ज़िंदगी बर्बाद नथा करे सघो। हल बाबा हल, वञी धंधे जी कर, अजायो मथो न हण। हल हलड़े। रेशम के बहादुर जो ॾाढो अफ़सोस आहे जहिड़ो पढ़ियल लिखियल थी करे अहिड़ी ग़लत हरकत थो करे। लोंग जेको थियो सो ॾाढो ख़राब थियो। असांखे कुझु न कुझु करणो पवंदो, न त वॾो ममल मचंदो। लाज़िमी आहे जेका बाहि बरिया न रेशम उहा ताव त कंदी न, पर उन बाहि खे विसाईंदो केरु? लोंग इन बाहि खे असां विसाईंदासीं, न त असांजा मोसन इने में सड़ी खाक थी वेंदा। पोइ त असां बि अकेला थी वेंदासीं। लोंग असां छा था करे सघूं रेशम? लोंग तूं कोशिश कर, अधे बहादुर खे ऐं अधे हाशिम खे तूं समझा त हू मुड़ी वञनि, न त पंहिंजा ई पका सड़ी वेंदा। रेशम हू भई अरड़ा है, हू कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी कोन था त समझंदा किथां? तुंहिंजी ॻाल्हि सही आहे ऐं तुंहिंजी ॻाल्हि खे हू अहमियत कोन ॾींदा। त पोइ तूं ई ॿुधाए न रेशम त हिन मसइले जो हल कीअं कढिजे? मां रेस काबू खान सां ॻाल्हाईंदसि, इन मसइले जो हू हल पाण ई कढंदो।